असां पौलुस जो ख़त जंहिंजो नालो ॿियो तिमुथियुस आहे उन खे ॾिसी रहिया आहियूं, जेको हुन पंहिंजे विश्वास में पुट तिमुथियुस खे लिखियो हुयो। असां हुन जो पहिरियों अध्याय पूरो करे चुकिया आहियूं। असां पिछले प्रोग्राम में ॿियो अध्याय शुरू कयो हुयो, त अचो हुतां अॻिते वधंदे असां ॿिए अध्याय जो 19 वचन पढ़ंदासीं। त बि परमेश्वर जी पक्की नीव ठहियल रहंदी आहे ऐं हुन ते इहा छाप लॻियल आहे, प्रभु पंहिंजनि खे सुञाणींदो आहे ऐं जेको कोई प्रभुअ जो नालो वठंदो आहे उहो अधर्म खां बचियल रहे। हुन ते इहा छाप लॻियल आहे। छाप इहा प्रमाणीकरण ऐं स्वामित्व जी निशानी हूंदी आहे। प्रभु पंहिंजनि खे सुञाणींदो आहे। जूने नियम जे व्यवस्था विवरण जे किताब जे 6 अध्याय जे 8 ऐं 9 वचन में परमेश्वर पंहिंजे माण्हुनि खे हुन जी आज्ञाऊं खणण लाइ चयईं ऐं हिननि खे पंहिंजे हथ ते निशानीअ जे रूप में ॿधजांइ ऐं इहे तुंहिंजी अखियुनि जे विच टिके जो कमु ॾियनि ऐं हिननि खे पंहिंजे पंहिंजे घर जे चौखाटे जे पासनि ऐं पंहिंजे फाटकनि ते लिखजांइ। इज़राइली माण्हुनि खे पंहिंजो घर परमेश्वर जे वचन लाइ हिकिड़े विज्ञापन जे बोर्ड जहिड़ो इस्तेमालु करणो हुयो। हीअं करण सां उहो पाण खे परमेश्वर जो आराधक हुजण जी पहचान ॾेखारींदा हुया। हाणे अॼु जे विश्वासीअ जी छा निशानी आहे? उहो हिन ॻाल्हि जो विज्ञापन कहिड़े नमूने ॾींदो आहे त उहो परमेश्वर जी संतान आहे। जेको कोई प्रभुअ जो नालो वठंदो आहे उहो अधर्म खां बचियल रहे। इहो तरीक़ो आहे जंहिंसां माण्हुनि खे ख़बर पवंदी त परमेश्वर जो केरु आहे। अलॻि थियणु इहो ई त आहे, बुराईअ ऐं दुष्टता खां अलॻि थियणु ऐं मसीह सां गॾु थियण लाइ अलॻि थियणु। अगरि तव्हां प्रभुअ जो नालो वठंदा आहियो त हिन ॻाल्हि जी पक कयो त तव्हां पाप में जीवन कोन जी रहिया आहियो। दुख जी ॻाल्हि आहे त अहिड़ा माण्हू भी रहिया आहिनि जेके आधारभूत सिद्धांत ऐं विश्वास जो दावो कंदा आहिनि ऐं पोइ ख़बर पवंदी आहे त हुननि जो कंहिं माईअ सां अनैतिक रिश्तो हुयो या उहे कोई मामले में बेईमान साबित थिया आहिनि। प्रभु पंहिंजनि खे सुञाणींदो आहे छो त उहो हुन जे दिल में छा आहे इहो ॼाणे सघंदो आहे, पर दुनिया त छड़ो ॿाहिरीं जीवन खे ॾिसी सघंदी आहे। मुंहिंजा दोस्त, जग त पाप खे चतुर विज्ञापन में ॾाढो मनमोहक बणाए प्रदर्शित कंदो आहे। असां विश्वासी हुजण जे नाते फ़र्क़ु कीअं कयूं? छा असांजो जीवन मसीह लाइ मन मोहण लाइ हिकिड़े मनमोहक विज्ञापन जहिड़ो आहे? इहो अहम सवाल मन में रखंदे अचो त 20 ऐं 21 वचन पढ़ूं। वॾे घर में न छड़ो सोने चांदीअ जा ई पर काठ ऐं मिटीअ जा बासण भी हूंदा आहिनि, कोई आदर ऐं कोई अनादर जे लाइ। अगरि कोई पंहिंजे पाण खे हिननि सां शुद्ध कंदो त उहो आदर जो बासण ऐं पवित्र बीहंदो ऐं स्वामीअ जे कमु ईंदो ऐं हर भले कम लाइ तयारु थींदो। हिन वचन में हिकिड़े विश्वासीअ खे हिकिड़े बासण जहिड़ो दर्शायो वियो आहे। अगरि कंहिं बासण खे वापरण लाइक़ु थियणो आहे त हुन खे साफ़ हुजणु खपे। मिसाल जे तौर ते कल्पना कयो त तव्हां हिकिड़े रेगिस्तान में हलंदे गुज़री रहिया आहियो ऐं तव्हां अचानक पाणी ऐं वणनि जे प्रदेश में अची पहुता आहियो। तव्हां घणा ई प्यासा आहियो ऐं उञण जे मारे तव्हांजी जान निकिरी रही आहे। पोइ तव्हांखे 2 कोप था मिलनि, हिकिड़ो सोने जो आहे ऐं हुन ते आभूषण लॻियल आहिनि
पर उहो ॾाढो गंदो आहे। ॿियो कोप चीनी मिटीअ जो आहे ऐं चीरियल आहे, ऐं उहो शायदि थोरो ई पाणी झले सघंदो, पर इहो कोप साफ़ सुथरो आहे। तव्हां ॿिन्हिनि मां कहिड़ो कोप चुनंदव? हाणे परमेश्वर खे तव्हां हेतिरी सम्झ हुजण जो श्रेय ॾियो। उहो बि साफ़ बासण ई इस्तेमालु कंदो आहे। उहो गंदा ऐं किना बासण कोन वापरींदो आहे। छा तव्हांखे यूहन्ना जी ख़ुशख़बरीअ जो ॿियो अध्याय यादि आहे, जिते असां पढ़ूं था त प्रभु हिकिड़े विहांउ जे वक़्तु डाकरस थो ठाहे। हुन हुतां जे नौकरनि खे झूना चीनी मिटीअ जा बासण कढण लाइ चयईं। उहे बासण जेके यहूदी माण्हू शुद्ध करण लाइ वापरींदा हुआ, ऐं हुननि में पाणी भरियईं। मसीह हुननि झूने बदसूरत बासणनि जो इस्तेमालु पंहिंजी महिमा लाइ कयईं, ऐं अॼु परमेश्वर बि वापरण लाइ साफ़ बासण ॻोल्हे रहियो आहे। ख़ूबसूरत न, पर साफ़ ऐं शुद्ध। हाणे असां ॿिए तिमुथियुस जो ॿियो अध्याय ऐं 22 वचन पढ़ंदासीं। जवानी जी अभिलाषाउनि खां भॼ, ऐं जेके शुद्ध मन सां प्रभुअ जो नालो वठंदा आहिनि, हुननि सां गॾु धर्म ऐं विश्वास ऐं प्रेम ऐं मेल मिलाप जो पीछो कर। विश्वास, प्रेम ऐं शांती, इहे टई त घणा ई दफ़ा गॾु रखिया विया आहिनि, ऐं इहे टई मिली करे ई हिकिड़ो मसीही जीवन बणाईंदा आहिनि। इहे शयूं मंच ते बीठल माण्हुनि जे मुंहं मां ई छरो कोन निकिरणु खपनि, पर हुननि खे असल में विश्वास, प्रेम ऐं शांतीअ में जीवन जगणु खपे। अॻिते वधंदे असां ॿिए तिमुथियुस जो ॿियो अध्याय ऐं 23 वचन पढ़ंदासीं। पर मूर्खता ऐं अविद्या जे विवाद खां अलॻि रहो, छो त तूं ॼाणंदो आहे त हिननि मां झगड़ा उत्पन्न थींदा आहिनि। कोई माण्हू हुननि ॻाल्हियुनि ते वेही बहस कंदा आहिनि जिन्हनि जी कुझु अहमियत ई कोन्हे। असांखे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि लाइ वक़्तु कोन्हे। असां अहिड़े जग में जी रहिया आहियूं जंहिं ते बाहि लॻी वई आहे। असांखे परमेश्वर जो वचन जल्दी ई सभिनीनि खे ॿुधाइणो आहे, न त वधीक देरि न थी वञे। 24 ऐं 25 वचन में असां हाणे ॾिसंदासीं। ॿिए तिमुथियुस जो ॿियो अध्याय 24 ऐं 25 वचन। प्रभुअ जे दास खे झगड़ालू न हुजणु खपे, पर उहो सभिनीनि खां गॾु कोमल ऐं शिक्षा में निपुण ऐं सहनशील हुजे। उहो विरोधियुनि खे नम्रता सां सम्झाए। छा ख़बर परमेश्वर हुननि खे मन फिराव जो मन ॾे त उहे बि सच खे सुञाणनि। आख़िर में हिकिड़ो विश्वासी हिकिड़े दास या सेवक जहिड़ो आहे, ऐं हुनखे सभी माण्हुनि सां नम्रता सां हलणो आहे। हिते हीअं नज़र ईंदो हूंदो त ॻाल्हि जो खंडन थी रहियो आहे। हिकिड़े सिपाहीअ खे युद्ध करणो आहे, पर हिकिड़े सेवक खे झगड़ो करणो कोन्हे। छा इहो ॻाल्हि जो खंडन आहे? न, इहो हिकिड़ो विरोध आभास आहे। जॾहिं तव्हां सच लाइ टिकी बीठा आहियो त तव्हांखे पको थियणो आहे, ऐं माण्हुनि खे इहो ख़बर पिणु ॾियणो आहे त तव्हां किथे बीठल आहियो। कायर न बणिजो। कंहिं हीअं चयो आहे, शांति रहणु सोनेरो हूंदो आहे, पर कॾहिं कॾहिं उहो छरो पीलो हूंदो आहे। कुझु बि हुजे, मुंहिंजा दोस्त, सच लाइ थमी बीहो। उहो विरोधियुनि खे नम्रता सां सम्झाए। अगरि तव्हां कंहिं शख़्स खे मसीह लाइ जीतण था चाहियो त हुन सां बहस न कयो। अगरि उहो तव्हां सां सहमत कोन्हे त भले न हुजे, छरो नम्रता सां हुनखे परमेश्वर जो वचन ॿुधाईंदा रहो। हाणे असां ॿिए तिमुथियुस जो ॿियो अध्याय ऐं 26 वचन ॾिसंदासीं। ऐं हिन जे द्वारा हुन जी इच्छा पूरी करण जे लाइ सचेत थी करे शैतान जे फंदे खां छुटी वञे। हिते असांजो ॿियो अध्याय समाप्त थी वियो आहे। हाणे अचो त असां 3 अध्याय जी शुरूआति कयूं। हिन ॿिए तिमुथियुस जे 3 अध्याय में पौलुस आख़िरी ॾींहंनि में ईंदड़ विश्वास त्यागण जी घटनाउनि जे बारे में चिताए रहियो आहे, सावधान करे रहियो आहे।
उहो असांखे विश्वास त्यागण जहिड़ी बीमारीअ खां बचण लाइ दवा बि ॿुधाए थो, ऐं उहा आहे परमेश्वर जो वचन। इन्हीअ करे ई इहो अध्याय असां लाइ अहिड़ो मायनो रखे थो, ऐं इन्हीअ करे ई इहो अहिड़ो अहम आहे। अचो त पहिरियों वचन पढ़ी शुरूआति कयूं। 2 तिमुथियुस जो 3 अध्याय ऐं पहिरियों वचन। पर इहो स्मरण रख त अंतिम ॾींहंनि में कठिन वक़्त ईंदा। पर इहो स्मरण रख, पौलुस हिते तिमुथियुस खे हिकिड़ी अहम ॻाल्हि जी जानकारी थो ॾियणु चाहे। उहो तिमुथियुस खे कलीसिया जे भविष्य जे बारे में ॿुधाए रहियो आहे, ऐं इहो बि ॿुधाए रहियो आहे त हुन खे अॻिते छा जी अपेक्षा करणु खपे। उहो ॿुधाए थो त संगठित कलीसिया जो भविष्य प्रकाशवान कोन्हे। अंतिम ॾींहंनि में नए नियम जी किताब में वापरियल इहे तकनीकी अखर आहिनि जेके कलीसिया जे पृथ्वीअ जे आख़िरी ॾींहंनि जे बारे में ॻाल्हाईंदा आहिनि। इहो कलीसिया जो मसीही द्वारा मथे खयों वञण खां पहिरियों जो अंतिम वक़्तु आहे। कलीसिया जा आख़िरी ॾींहं झूने नियम में घड़ी घड़ी दोहरायल इज़राइल देश जा आख़िरी ॾींहं कोन्हनि। झूने नियम में अंतिम ॾींहंनि खे युग जो अंत या अंत जो वक़्तु हीअं सॾियो वियो आहे, जेको हुन महान संकट जे वक़्त जे बारे में ॻाल्हाए रहियो आहे। इहो वक़्तु कलीसिया जे आख़िरी ॾींहंनि खां बिल्कुलु अलॻि आहे, जेको हुन जे मथे खयों वञण खां पहिरियों जो वक़्तु आहे। पौलुस जे ॾींहंनि में विश्वास त्यागण जूं जेकियूं घटनाऊं शुरू थियूं उहे हलंदियूं रहंदियूं। पौलुस इफिसुस में हूंदड़ कलीसिया खे त हिन ॻाल्हि में सावधान करे छॾियो हुयो त हुन जी मौत खां पोइ कूड़ा अगुआ कलीसिया में घिरी ईंदा। प्रेरितन जी किताब जे 20 अध्याय जे 19 ऐं 30 वचन जे अनुसार पौलुस हुननि खे चयो हुयो, मां ॼाणींदो आहियां त मुंहिंजे वञण खां पोइ बाद फाड़ण वारा भेड़िया तव्हां में ईंदा जो झुंड खे न छॾंदा। तव्हां जे ही विच मां भी हेरा माण्हू उथंदा जेके चेलनि खे पंहिंजे पुठियों खिची वठण लाइ टेड़ियूं मेड़ियूं ॻाल्हियूं चवंदा। दोस्त, उहा कूड़ी सिख्या ॾियण वारा परमेश्वर जो वचन त कोन ॿुधाईंदा, पर उल्टो सभाउनि में गॾु थियल माण्हुनि खे लूटंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां असां कलीसिया जे आख़िरी ॾींहंनि में वधी रहिया आहियूं। मां इहो इन करे चई रहियो आहियां छो त हिन वचननि में ॿुधायल शयूं अॼु साम्हूं नज़र अची रहियूं आहिनि। मुंहिंजो इहो विश्वास आहे त अॼु असां हेड़े कठिन वक़्त मां गुज़री रहिया आहियूं जेको हिन अॻितो जे वचननि में ॿुधायो वियो आहे। मूंखे इहो त कोन ख़बर आहे त इहो कठिन वक़्तु केतिरो लंबो हूंदो, पर मुंहिंजी इहा त पक आहे त वक़्तु बदतर थींदा वेंदा ऐं बहितर न। हलो त 2 खां 4 वचन ताईं पढ़ूं। 2 तिमुथियुस जो 3 अध्याय 2 खां 4 वचन। छो त इंसान स्वार्थी, लोभी, डिंगमार, अभिमानी, निंदक, माउ पीउ जी आज्ञाउनि खे तोड़ण वारा, कृतघ्न, अपवित्र, दया रहित, क्षमा रहित, दोष लॻाइण वारा, असंयमी, कठोर, भलनि जा बैरी, विश्वासघाती, धीत, घमंडी ऐं परमेश्वर जा न वरन सुखविलास ही जा चाहण वारा थींदा। हिते आख़िरी ॾींहंनि जे बारे में 19 ॻाल्हियूं ॿुधायूं वयूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि आहे स्वार्थी, यानी पाण खे प्रेम करण वारा। अॼु असांजी संस्कृतीअ में भी इहो ई नज़र ईंदो आहे। अॼु अधिकारियुनि जे पद ते पहुतल माण्हू चाहींदा आहिनि त अख़बार वारा हुन जे बारे में लिखी हुन जी तारीफ़ कनि। असांजे फिल्मी जग में भी हीअं ई थींदो आहे। हिकिड़ो अभिनेता ॿिए अभिनेता जे बारे में कुझु सुठो चवंदो आहे, उहो ॿियो अभिनेता पहिरें जे बारे में कुझु चई हुन जी महिरबानी मोटाईंदो। तव्हां इहो ज़िंदगीअ जे हर पहलूअ में ॾिसंदव। स्कूलनि या पाठशालाउनि में भी स्वार्थ आहे। पंहिंजे पाण मथों
उहे प्रेम कंदा आहिनि। अगरि कोई माण्हू हिकिड़े स्कूल जी वॾाई करे या अॻिते वधाए थो त उहो स्कूल बि हुन माण्हूअ खे आदर जी डिग्री ॾेई हुन जी वॾाई कंदो आहे। असां अहिड़ो स्वार्थ कलीसियाउनि में बि ॾिसंदा आहियूं। चोथे अध्याय जे 3 वचन में पौलुस चवे थो त सभाउनि अहिड़े शिक्षकनि जे पुठियां पवंदियूं जिन्हनि खे खारस कंदड़ कन हूंदा। इहे शिक्षक चाहींदा त हुननि जे कननि खे खारस कई वञे। उहे चाहिनि था त हुन जी तारीफ़ या साराह कई वञे। उहे माण्हुनि खे इहो कोन ॿुधाईंदा आहिनि त उहे पापी आहिनि ऐं हुननि खे हिकिड़े उद्धारकर्ता जी ज़रूरत आहे, बल्कि उहे माण्हुनि खे इहो ॿुधाईंदा आहिनि त उहे केतिरा अद्भुत आहिनि। इहा घणी रुचीअ जी ॻाल्हि आहे त असांजो आधुनिक समाज पंहिंजो चिरांकन स्वार्थ या स्वप्रेम सां कंदो आहे ऐं शायदि अॼु खां पहिरियों अहिड़ो कोई वक़्तु कोन थियो आहे जॾहिं स्वार्थ हेतिरो आम हुयो। हाणे असां ॿी ॻाल्हि ते नज़र विझंदासीं। लोभी मतिलबु पैसे जा प्रेमी। इहो स्वार्थ जे पुठियां ई हूंदो आहे, छो त स्वार्थी माण्हू पैसे जा प्रेमी बणिजी वेंदा आहिनि। इहो झूनो स्वभाव चाहींदो आहे त हुन ते घणा ई पैसा ख़र्च कया वञनि। यादि कयो, पहिरें तिमुथियुस जे 6 अध्याय जे 10 वचन में पौलुस चयईं, छो त रुपए जो लोभ सभी तरीक़े जे बुराइयुनि जी जड़ आहे। अज़ीज़ो, पैसो पाण में बुरो कोन्हे। समस्या असांजे पैसे जे तरफ़ जेको रुख आहे हुन जे करे ईंदी आहे। लोभ छड़ो पैसो पाइण जी बुख सां प्रगट कोन थींदो आहे, पर असां जहिड़े नमूने हुन जो वापर कयूं था हुन सां बि प्रगट थींदो आहे। टी ॻाल्हि, डिंग मार। हिन अखर में अकड़ ॾेखारण जो वीचार आहे। कॾहिं कॾहिं तव्हां हिकिड़े अकड़ू माण्हूअ खे हुन जी चाल सां ई सुञाणे सघंदा आहियो। उहो हिकिड़े मोर वांगुरु हलंदो आहे, अकड़ ॾेखारे। चौथी ॻाल्हि, अभिमानी, घमंड रखण वारो, जेको ॿियनि खे पाण खां घटि सम्झंदो आहे। पंजी ॻाल्हि, निंदक या बुरा लफ़्ज़ कढण वारा। मुंहिंजा दोस्त, निंदकनि या बुरे लफ़्ज़नि वारे माण्हुनि में उहे माण्हू शामिल आहिनि जेके ॿियनि जे कमनि में पंहिंजो नक टुॿण जी आदत सां मजबूर हूंदा आहिनि। छहीं ॻाल्हि, उहे आहिनि जेके माउ पीउ जी आज्ञाउनि खे टारींदा रहंदा आहिनि। इहो त पाण में हिकिड़ो सबूत आहे। अॼु असांखे अहिड़ा जवान छोकिरा ऐं छोकिरियूं हज़ारनि में मिलंदा जेके पंहिंजे माउ पीउ जे ख़िलाफ़ बग़ावत ते लही ईंदा आहिनि। सतीं ॻाल्हि, 7 अंक वारा कृतघ्न स्वभाव वारा आहिनि। घणा ई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿियनि खां कृपा या दया स्वीकार त कंदा आहिनि, पर हुन जे बारे में उहे न त सोचींदा आहिनि ऐं न ई हुन लाइ शुक्र कंदा आहिनि, ऐं उहे परमेश्वर खां सभु कुझु स्वीकार कंदा आहिनि, पर बदिले में हुन जो बि शुक्र कोन कंदा आहिनि। अठी ॻाल्हि, अपवित्र या अधर्मी। इहे माण्हू असल में पंहिंजे ॻाल्हाइण में ऐं जीअण जे ढंग में ही परमेश्वर जे ख़िलाफ़ हूंदा आहिनि। हाणे हिन मुद्दे ते असांजो वक़्तु पूरो थी चुकियो आहे। मुंहिंजी आशा आहे त परमेश्वर तव्हां सां नयूं ॻाल्हियूं कयूं हूंदियूं। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मिलंदासीं। तेसिताईं अलविदा।